खैरपुर में अवां खे ख़बर ॾींदा हलूं। डिप्टी ब्यूरो चीफ मुनीर अहमद सहतो जी रिपोर्ट मुताबिक़ जश्न ईद मिलादुन्नबी सरवर कायनात हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में ॻोठ बंगल खान चांग में शानदार महफ़िल मिलाद जो प्रोग्राम मल्हायो वियो। प्रोग्राम में सियासी, समाजी ऐं इलाइक़े वासियुनि भरपूर शिरकत कई। महफ़िल मिलाद में हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में हमद, नात, तक़रीरूं, शायरियूं पेश कंदड़ नातिक़ ख़्वाननि खे ख़ूब दाद ऐं इनाम ॾिनो वियो। महफ़िल मिलाद में पूरी इंसानियत जी भलाईअ लाइ दुआ पिणु घुरी वई ऐं हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॾसियल वाट ते हलण लाइ वचन पिणु कयो वियो। महफ़िल मिलाद में ख़लीफ़ो महमद जुमन सहतो, पांधारी सरवरे राजर, जलालुद्दीन जोगी, फ़कीर अरबेलो बांबण, रांझण फ़कीर जोगी अयाज़, इकरा हुसैन जावरी, इब्रार हुसैन जावरी, सहाफ़ी बिरादरी ऐं मौजूद शख़्सियतुनि शिरकत कई, जंहिंमें सहाफ़ी अहमद खान राजपर, हाफ़िज़ वाहिद बख्श राजपर, महमद नवाज़ मल्ला, फ़कीर हैदर बख्श राजपर, अख्तर अली राजपर, अमजद फ़कीर राजपर, बाबर अली राजपर ऐं मौजूद शख़्सियतुनि शिरकत कई ऐं बानी उल्फत अली चांग खे जश्न ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे प्रोग्राम जो मुबारकूं ॾिनियूं। आख़िर में दुरूद सलाम सां प्रोग्राम के इख्तिताम ताईं पहुचायो वियो।